टंडो अलायार मां ख़बर ईंदा हलो त टंडो अलायार में अॼातल लाश मिलण जो सिलसिलो जारी। हिकु हफ़्ते में ॿियो लाश हथ आयो आहे। अवाम में खौफ़ हिरास पकड़ियल पुलिस खामोश तमाशाई बणियल। टंडो अलायार वेझो नंदू मोरी जी क़ब्रिस्तान मां 5 खां 6 ॾींहं पुराणो लाश ॻोठाणनि हथ करे पुलिस खे इतलाह ॾिनो। ए सेक्शन पुलिस लाश तहवील में वठी सिविल अस्पताल टंडो अलायार पहुचायो, जॾहिं त वाज़े रहे त टंडो अलायार पुलिस खे हिकु हफ़्ते में ही ॿियो लाश हथ आयो आहे जेको अॼातल आहे। हफ़्तो अॻु बि टंडो अलायार जे बी सेक्शन पुलिस खे सिद्दीकी फार्म वेझो अंबनि जे बाग मां नामालूम नौजवान जो तशद्दुद थियल लाश हथ आयो हो, जंहिं बाबति अॼु ताईं पुलिस ॼाणे न सघी आहे त लाश कंहिंजो हो ऐं केस कंहिं तशद्दुद करे क़त्ल कयो आहे। जॾहिं त गुज़िरियल ॾींहुं ॿियो लाश मिलियो आहे, जंहिं बाबति बि अवाम जो चवणु आहे त पुलिस तरफ़ां का बि तफ़्तीश न थी सघंदी ऐं इहो केस बि सर्दखाने हवाले थी वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।